بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي السيرة النبوية أساج حبيب جي سيرة جرم النبي كريم صلى الله عليه وسلم مكة में तकलीफ़ ही उन जी पहिरियां असीं बीठासीं ही 17 हिस्सो आहे 17 अॻमी हो ही 18 हिस्सो आहे बीठासीं जिथे अलमुक़ाता जेके बाइकाट अंग्रेज़ में शायदि चवंदा आहिनि जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं जेके उन जा सभई माइट हा पोइ मुस्लिम जा ग़ैर मुस्लिम जेके बि हा सभिनि खे मके वारनि हुननि हिकिड़े पासे ॾे बंदि करे छॾियो त हीअ बसि हिननि सां केरु न ख़ैर में न शर में केर बि न अचे त इन मुआहिदे ते हिननि मुआहिदो करे लिखियो हो पंहिंजे पाण में क़बीलनि ऐं उहो काबतला में अंदरि टंगे छॾियो हुन त हीअ असीं सीरत नबवी ॿुधायूं था त असां नबी करीम खे केतिरी तकलीफ़ आहे हीअ 18 हिसो आहे सीरत नबवी त इन में नक़्दु सहीफ़ा जेको सहीफ़ा लिखियो हुन जेको हिननि का इहो पंहिंजे पाण में मुआहिदो त असीं मुहम्मद खे भला सभई हीला कयासीं त राज़ी नथो थिए हिन दीन इस्लाम खे छॾणु त हाणे इहो लिखी पंहिंजे पाण में कयो हुन त हाणे केरु हिननि सां न ॻाल्हाए न ॿोलाए न हिननि सां न ख़ुशी न ग़मी न तिजारत पर किथे हुननि खे हरम जे वेझे तिजारत करण जा वठण जे लाइ बि का ख़रीदारी बि न ॾींदा हुआ हिननि पंहिंजे पाण में इहो लिखी छॾियो हो ऐं ॾाढी तकलीफ़ आई बनु हाशिम खे सभिनि खे शैब आमिर में शैब अबू तालिब बि चवंदा आहिनि त उते पोइ कंहिं रिवायत में 2 साल पूरा हुआ कंहिं रिवायत में अचनि था त 3 साल पूरा हुआ ऐं इन में इहो जेको आहे यानी मुहर इहो जे 2 साल या 3 साल रिवायतूं घणियूं अचनि थियूं इन टाइम एतिरे खां पोइ सभई जेके क़ुरैश आहे इन ॻाल्हि ते राज़ी कोन हा ऐं के जेके हुननि मां फ़रीक़ जेके हुन लिखी चुका हिननि जे ज़ोर ते उहे तड़पाइनि पिया त इहो कागर जेको काबतला में अंदरि असीं लिखी छॾियो आहे इहो फाड़ियूं या इन खे ख़तमु कयूं त असीं इन खे कीअं ख़तमु कयूं इहो परेशान आहे छो जो हिननि जो मुआहिदो जेको मुआहिदे ते पाण बीठा हुआ सभई ऐं सभई हिननि जा सरदार लिखियो वेठा हुआ पर घणा इन्हनि मां राज़ी कोन हुआ जेके क़ौम ॿियूं बि हुयूं हिननि मां हिकिड़ो जेको राज़ी न हो उन हिशाम बिन अम्र बिन बनी आमिर बिन लुअई इहो इन बि लिखायो इहो बि बनी हाशिम खे ॾिसंदो हो शेब में ऐं ॾाढो ॾुखु थींदो हुअसि त बुख बि था मरनि सनड़ा थी विया आहिनि 3 साल न खाइणु पीअणु चङी तरह ऐं लिकी लिकी वञी हुननि खे ॾिसंदो हो राति जो हुननि खे कंहिंखे राति जो हुननि खे खाधो पहुचाईंदो पोइ उहो पाण वियो हिकिड़े ॿिए सरदार ॾे ज़ुहैर बिन अबी उमैया अल मखज़ूमी जेके हज़रत उमर जो क़ौम हो उन ॾे वियो उहो उन सां ॻाल्हि ॿोल कई ऐं उन जी जेकी उन जी माउ हुई आतिका बिनत अब्दुल मुत्तलिब यानी नबी जी वञी मासी थिए उन ॾे वियो ऐं उन खे ज़ुहैर खे चयईं तूं इन जेको असीं मुआहिदो कयो आहे नबी करीम ऐं मुहम्मद ते ऐं इन्हनि जे माइट बनु हाशिम ते तूं इन ते राज़ी आहीं त असीं खाऊं पियूं ड्रो सां ऐं पियूं हू बुख बि था मरनि तूं इन शइ ते कीअं थो राज़ी थी हुनखे पुछे पियो त हुन बि इहो कयो वई हक़ फमा असना वान अची मां छा कयां जेके सभिनी सरदारनि गॾु तव्हां फ़ैसिलो कयो मां बि तव्हां मां हिकिड़ो माण्हू आहे मां छा करे सघंदुसि ऐं जीअं चयूं वल्लाहि लो कान माई रजुल आख़िर चई मां ॿिया असां बि ॿिया बि 2-3 माण्हू थियूं हा त इन मुआहिदे खे ख़तमु कयूं आहे इन बाइकाट खे ख़तमु कयूं आहे ऐं इहो जेको मुआहिदो लिखियलु आहे काबतला में इहो असीं ख़तमु कयूं पर असीं छा करे सघंदासीं घणा सरदार हा सभिनी लिखी वरितो त हुन चयसि त ठीकु आहे थोरो तरस ज़ुहैर खे चई थोरो तरस मां बि ॾिस असां 2 ॼणा आहियूं पर ॿिया बि ॾिसां थो टियों बि को सरदार गॾु कयूं था हिते ही वियो जेको हिशाम इहो वियो कंहिं ॾे आदी बि मुतइम बिन आदी उन खे वञी अचे फड़काए उन खे चई त तूं हिन बनी हाशिम सां जेको थिए बि त तूं सियाणो माण्हू आहीं तूं ही राज़ी आहीं असीं खाऊं पियूं ड्रो करे ही बुख बि था मरनि कंहिं पासे में छा ख़्यालु थिए तुंहिंजो त हुन मुतइम छा कयुसि त इहो वई हक़ मां असनाओ अना हुन चयुसि भला मां छा करे सघंदुसि जे सभई सरदारनि जी ॻाल्हि हिकिड़ी आहे असां सभिनि खां लिखी वरितो अथनि त मां छा करे सघंदुसि जे तूं मां हूंदासीं त हुन चयुसि त ईअं कर कुझु माण्हू गॾु कर त पोइ इन ॻाल्हि खे ॾिसूं बाक़ी तूं मां हुनखे ख़बर कान्हे त ॿियो ज़ुहैर उहो बि हिन सां थियो आहे हुनखे चई त कुझु माण्हू गॾु कर 3 हुजे त पोइ असीं इन ॻाल्हि खे ॾिसूं त हिन चयुसि त इन ॻाल्हि ते असां सां ज़ुहैर बिन अबी उमैया उहो बि असां सां आहे हाणे 4थे खे था गॾु कयूं त उन्हनि छा चयो त हुन चयुसि ठीकु आहे
इहो केरु हो? हिशाम बिन अम्र बिन बनी आमिर मिन बनी लुआई। इन चयो ठीकु आहे तव्हां तरसो, मां चोथों माण्हू बि सरदार को गॾु कयां थो। त पाण जल्दी वियो। इन अबिल बुख़्तरी इहो हिकिड़ो क़बीलो आहे हिते मके मदीने जे विच में, वॾो क़बीलो आहे, हींअर ताईं बि आहे। मदीने रोड सां जेको वेंदो बोर्ड ॾिसो पिया हूंदा त क़बाइल बुख़्तर हिते लिखिया पिया आहिनि। उन ॾे वियो, उन वियो अबिल बुख़्तरी बिन हिशाम, उन ॾे वियो। उन खे साॻी ॻाल्हि कई, चई त तूं इन ॻाल्हि ते राज़ी आहीं? क़ुरैश जा ही जेके असीं क़ुरैश ते असां गॾु सभु सरदारनि इहो फ़ैसिलो कयो, पर असीं बनु हाशिम खे ॾिसूं था मरनि बि था। इहा का इज़त आहे असांजी? असीं खाऊं पियूं ऐं ही जेके बनु हाशिम असांजा आहिनि, वरी बि असांजो खून आहे, ऐं असांजूं धियूं उॾे आहिनि, हुननि जूं धियूं असां वटि आहिनि, ऐं असीं खाऊं पियूं, ही हॾा थी विया आहिनि, ऐं इन में तूं इहा शइ ते राज़ी आहीं? त उन छा चयुसि? उन चयुसि त या अमर, तूं मां छा करे सघंदासीं? चई तूं मां न आहियूं, असां सां ॿिया बि 2 ॼणा आहिनि। चई केरु आहिनि? चई ज़ुहैर बि आहे, ज़ुहैर बिन उमैया, वल मुतइम बिन अदी, मां बि, ऐं तूं चोथों ई असांजो। हाणे तूं ॿुधा असां सां जे थींदे इन फ़ैसिले में। त हुन चयुसि त जे मां चोथों आहियां त मां तव्हां सां मां गॾु आहियां तव्हां सां, पर 5जों माण्हू ॻोल्हि, 5जों माण्हू बि हुजे, 2-3 गुज हुजऊं, छो जो घणा असीं उन्हनि ते सयूं कयूं आहिनि, ऐं असीं हींअर हिन खे छॾण जे लाइ हिकिड़ो 2 कमु न थींदो। अमर छा कयो? चई तर्स, मां वञा थो। हिकिड़े ॿियो सरदार हो, ज़मा बिन असवद बिन अब्दुल मुत्तलिब बिन असद, ही बि वियो, ही बि क़ुरैश मां हो, ही हिननि जा बि माइट वेझा, ॾे वठि हुननि जा न्याणियूं हिक ॿिए जे घर में। उन खे बि इहो साॻियो हिन अमर वञी चयो, चईंसि भाउ असीं खाऊं पियूं था, ही बुख बि था मरनि, हीअं। त हुन चयुसि तोखे मूंखां छा खपे? मां तूं छा करे सघंदासीं, इहो ॿुधा। त हुन चयुसि त मूंसां कुझु माण्हू आहिनि, ऐं असां ॻाल्हि ॿोल करे छॾी आहे, त इहो जेको असीं लिखियो हो इहो खणी ऐं फाड़े छॾियो। चई केरु थी गॾु? चई ज़ुहैर, ऐं मूंसां ॿिया बि माण्हू आहिनि, मुतइम बिन आदी आहे, खोड़ माण्हू आहिनि मूंसां। त हुन चयुसि ठीकु आहे, गॾु थियूं हली हुजून में, जिते क़ब्रस्तान आहे हींअर मके जो, जी उते गॾु थियो, मां अचां थो, गॾु फ़ैसिलो करे, ऐं पोइ हलंदासीं अंदरि मके ॾे। उते ई मिलिया, उन्हनि फ़ैसिलो कयो त असां मां जेको वॾे में वॾो जेको हींअर आहे ज़ुहैर आहे, ऐं वॾो ताक़त वारो आहे, इहो वञे असां खां अॻु में, ऐं काबतुल्लाह जे अॻियां तवाफ़ करे, ऐं पोइ उथी ॻाल्हि उते शुरू करे, त पोइ असीं ॿिया हथ खणंदासीं, असीं तोसां गॾु। हीअं इहो फ़ैसिलो कयनि, हीलो ठाहिनि। त उते हिन खे मोकिलियुनि, पहिरियों ज़ुहैर, इहो वञी तवाफ़ कई, 7 चकर करे हरम काबतुल्लाह खे, ऐं पोइ उते बीही, चई त या अहल मक्का, ओ मके वारा, अना अकुलु ताम, असां सभई खाधा पियूं, खाऊं पियूं, ऐं लटा पायूं, उहो बनु हाशिम हल्का, ऐं बनु हाशिम जेके आहिनि उहे मरनि बि था बुख। ऐं इहो कहिड़ो अकुलदार असीं कमु कयो आहे? न हू वठी सघनि था असांजे बाज़ारुनि मां, असांखे न का ख़रीद करे सघनि था। इहो त असां ॾिसूं था त हिकिड़ो फ़ैसिलो असीं ग़लति कयो। मां त न वेहंदुसि जेसि ताईं इहो जेको असीं लिखियो हो, जेको इहो सहीफ़ा, ऐं इहो इन खे असां सम्झूं था असीं ज़ुल्म कयो वॾो बनु हाशिम सां, ऐं इहो सहीफ़ा काबतुल्लाह में अंदरि आहे। मां चवंदो त इन खे फाड़ियो। हिते अबू जहल बि निकितो, अबू जहल निकिरी ऐं मस्जिद जे भरिसां अचे, ऐं चई त तूं उन चुप कर, तूं कूड़ थो हणी, ऐं इहो जेको असीं लिखियो आहे असीं हिन खे न फाड़ींदासीं। त हुन ॿिया बि सरदार हुआ, ज़मा इब्न असवद, उहो बि उन बि चयो त मां बि हिन सां गॾु आहियां, त ऐं हिन खे चई, अबू जहल खे चई अंत वल्लाह अगदब, तूं कूड़ थो हणी, कीअं तूं राज़ी थींदे? तुंहिंजो भाइटियो आहे, तुंहिंजा ख़ानदान आहिनि, ही बुख बि था मरनि, तूं चुप कई। हिते अबुल बुख़्तरी बि बीठो, उन बि ॻाल्हायो, ऐं हुन चयो अबुल बुख़्तरी सदक़ ज़मा, सच थो चए, कहिड़ी इज़त आहे जो असां खाऊं पियूं, ही असांजा माण्हू आहिनि, ऐं ही बुख बि था मरनि। हिते वरी हुन ॿिए बि ॻाल्हायो, मुतइम बिन आदी, उन बि चयो भाउ सच थो चए, उहो कूड़ थो हाणे। अबू जहल जेको असीं कयो आहे फ़ैसिलो, इहो इहो असीं वॾो ज़ुल्म कयो नबी करीम सां, ऐं नबी कोन उन मञींदा कोन हुआ, त हू चवनि पिया मुहम्मद ऐं बनु हाशिम सां असीं ज़ुल्म कयो आहे। ठीकु आहे, हिते ई सभु को ॻाल्हाए पियो, ऐं सभिनि इहा ॻाल्हि जंहिंमहिल कई त उते हिशाम बिन अम्र ऐं ॿिया बि जेके गॾु हुअसि, उन्हनि जल्दी वेझो थिया काबतुल्लाह ॾे। हिशाम बिन अम्र जंहिंमहिल इहो ॻाल्हायो त हू घणा थी पिया, 5-6 माण्हू थी पिया जेके हिकिड़ी ॻाल्हि ते। त हिते अबू जहल चुप थी पोइ हिते हटी वियो,
ऐं हुननि चयो त हिन ॻाल्हि ॿोल करे पोइ आया आहिनि अलाए छा। हिते नबी करीम जो चाचो जेको अबू तालिब उहो परे हो थोरो, उन खे माण्हुनि ॿुधायो त काबतला वटि फ़ैसिला ॿुधा अथनि वॾा, तूं उथी जल्दी। उहो बि अची वियो, उन बि इहा ॻाल्हि कई। उन बि चयो त हीउ जेको तव्हां कयो था असीं ड्रॉ था कयूं, हीअ असांजा आहिनि ऐं हीउ हिकिड़ो रहम जो क़तियात आहे, हिकिड़ो रहम खे तव्हां छिनियो था। हीउ कहिड़े दीन में कहिड़ो इख़लाक़ में असीं खाऊं पियो हीउ बुखर आहिनि, हीउ केरु आहिनि, हीउ असांजा आहिनि, असांजो खून आहे। त हुते इहे ऐं ॿियनि हुन अबू जहल चयोसि हा तुंहिंजो भाइटियो आहे तॾहिं थो चईं त तुंहिंजो छा थिए, ऐं मां सच थो चवां। ऐं असां चऊं था त असीं घणा हूं जेके असां सयूं कयूं इन ते, हाणे असांखे छॾियो त असीं इन कागर खे खणी अंदरि काबतला मां ऐं इन खे फाड़ियूं। हिते अञा हिननि जो अबू जहल सां जहिड़ो हले पियो त हिते केरु उथियो, मुतइम इब्न अदी जल्दी काबतला जो दरवाज़ो खोले ऐं अंदरि वियो त मां हीउ कागर जेको अंदरि टंगे छॾियोसीं मुआहिदो, इहो खणी मां फाड़ियां त ॾिठईं त अंदरि हिनखे उॾही खाई वई हुई। त जिथे सॼी उॾही खाई वई, सिर्फ़ु अलाह जो नालो जेको लिखियलु हो बिस्मिक अल्लाहुम्म, उन जेको शुरू कयो फ़ैसिलो उहो सिर्फ़ु अञी बचियो आहे, ॿियो सॼो ख़तमु थी वियो ऐं हिन खे उॾही खाई वई। ऐं उॾही उन टाइम में काबतला में अंदरि बि कान हूंदी, पर हिन अलाह जी कुदरत सां इहो वञी बचियो हो उन उॾही उन कागर मां। बिस्मिक अल्लाहुम्म जेको हिननि लिखियो हो बसि इहो बचियो हो, बाक़ी ॿियो सभु ख़तमु थी वियो। त हू खणी मुतइम बिन अदी खणी ऐं ॿार माण्हुनि खे ॾेखारियईं त ॾिसो सभई तव्हां जेको चओ था न हीउ छो खाइजी वियो, अलाह नाराज़ आहे इन शइ ते ऐं राज़ी हुजे हा त हीउ कोन खाइनि हा। हीअ हिकिड़ो करामत आहे अलाह जे तरफ़ां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते थी त इहो ॾिसो हुनखे उॾही सॼी खाई वई। इहो मुक़ातो जेको थियो हो, इहो जेको फ़ैसिलो थियो सॼो सही बुख़ारी में हो। हिते मुतइम बिन अदी त चयो त अलाह हिन ते राज़ी हुजां त हीउ कागर ख़तमु कोन थिया। इहा आयत नबी करीम ते बीह नथी वई यारो आयत युरिदु यक़ूलु सिहरुम मुस्तमिर, सूरत अल क़मर में अलाह ताला इन जो ज़िक्र कयो त इहो मुंहिंजे तरफ़ां इहो हो जेको हिननि जी उॾही खाई वई ऐं इन खे ख़तमु करे छॾियईं। पर जेके काफ़िर हुआ त बि हुननि ईमान असांजे नबी करीम ते न आयो, जेके मुशरिक हुआ उन्हनि उहो मुआहिदो ख़तमु करे छॾियो। इन्हनि दिलेरी कुझु ॾेखारी, जेके हिन जा वेझा बि हुआ, के सोट के मारोट के मासात, पर ॾिसो हुननि मुआहिदो ख़तमु करे ऐं बनो हाशिम खे चवनि त तव्हां ख़रीदारी करे सघो था मके मां ऐं बाज़ार मां, ऐं तवाफ़ करे सघो था सभु शइ। त हिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं निकितो त ॿियो कहिड़ी शइ में कोन सोचईं, पहिरियां दावत में तबलीग में वरी शुरू थियो, तवाफ़ करे निमाज़ पढ़ंदो काबतला जे अॻियां, वरी जेके माण्हू ईंदा उन्हनि खे तबलीग में शुरू थी वेंदो हो, वरी कुरैश जो हुननि जो अंदरि सड़ी वेंदो हो। वरी अबू तालिब खे चवंदा हुआ त अबू तालिब ॾिस तुंहिंजो भाइटियो अञा नथो मुड़े, केतिरो हिननि सां कयो अथऊं त बि अञा नथो हिननि पंहिंजे इन कम खे छॾे, माण्हुनि खे अञा नसीहतूं थो करे। त उहो चवंदो हो त छॾे जो मुंहिंजो भाइटियो जेको कूड़ थो चए सच थो चए, तव्हां ख़ामोश रहो। हू कमज़ोर थी वियो उन टाइम में, छो जो 80 साल ते पहुची वियो अबू तालिब उमिरि में, ऐं उनखे हींअर बीमारियूं अचे वतियूं ऐं कमज़ोर थी वियो ॾाढो, उमिरि बि वॾी, ऐं पंहिंजे नबी जे भाइटे जी ॾाढी हिन यानी कोशिशि कई त हिनखे तकलीफ़ न ॾियनि, पर हीउ सफ़ा कमज़ोर थी वियो, जान में सूरु, हली न सघंदो हो, घर मां निकिरंदो हो त अचे काबतला जे अॻियां वेहंदो हो ऐं ॾिसंदो हो माण्हू तवाफ़ कनि था, या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचे ऐं हुननि जे अॻियां माण्हुनि खे जेके बि ईंदा हुआ ॿाहिरां उन्हनि खे तौहीद सेखारींदो, हुनखे इस्लाम सेखारींदो हो। पर हीउ ॾिसंदो हो पंहिंजे भाइटे खे ऐं पंहिंजे अली खे, हज़रत अली बि मुस्लमान थियो त उनखे बि ॾिसंदो हो त हिन सां गॾु बीठो आहे, हल जिते किथे माण्हुनि खे नसीहत करे बि थो, त ॿियनि काफ़िरनि खे चवंदो त मुंहिंजे भाइटे जो नालो न वठो। 2-3 महीना बीमार रहियो इन वाक़े खां पोइ, ऐं उहो थी कोन सघंदो, ॻरो थी वियो, ऐं माण्हू ईंदासीं घर त ॾिसणु हिनखे। हिते अबू तालिब खे, नबी जे चाचे खे, हज़रत अली जे पीउ खे 2-3 दफ़ा वरी बि कुरैश आई त तूं सम्झा पंहिंजे भाइटे खे त हाणे इहा तबलीग न करे ऐं माण्हुनि खे नसीहत न करे, ऐं जेको खपेसि असीं ॾींदासींसि, जे पैसा खपनि छा बि, त हिते यानी हीउ चवंदो हो त मुंहिंजो भाइटो जेको आहे इन शइ ते राज़ी कोन थींदो। हिते हीउ बीमार थी पियो, घर सुतो
अबू तालिब। हिते माण्हू अचणु हाणे ॾिसण पिया अचनि अबू तालिब खे। वॾो उमिरि जो बीमार हो, हुननि खे ख़बर आहे त हाणे हीउ कोन रहंदो। हिते क़ुरैश पंहिंजे पाण में जेके ॿिया हुआ अबू जहल ऐं उन्हनि चयो त हाणे अबू तालिब थो मरे, हाणे मुस्लमाननि जी थी वई आहे ताक़त, छो जो हमज़ा बि मुस्लमान थियो, हज़रत उमर बि मुस्लमान थियो। हाणे हिन मुहम्मद जो नालो वञी क़ुरैश ओसे पासे क़बीलनि में परे परे वञी पहुतो आहे। त हाणे ईअं कयो त हलो अबू तालिब ॾे, त उनखे वरी बि चऊं त हिन खां मुहम्मद खां कसम वठे त इहो तबलीग बंदि करे ऐं इहो इन कम खे छॾे, हींअर असांजी फ़ुर्सत आहे। ऐं हिते हुनखे अचे चयो न त ॾिस मता सुभाणे माण्हू चवनि त चाचो हुअसि कुझु कोन चवंदा हुआसीं, ऐं जी तूं मरी वञी असीं हिनखे छॾींदासीं कोन, तूं हींअर ई झले छॾीसि त बहितर अथई। त अबू तालिब चयो त ठीकु आहे, मां वरी बि ॻाल्हायां थो, ऐं तव्हां सरदार हो मके जा, मां जेको चवंदो मां कंदुसि। हिते जेके बि आया हुआ अबू तालिब ॾे वॾा वॾा सरदार, उतबा बिन रबीआ व शैबा बिन रबीआ व अबू जहल बिन हिशाम व उमैया बिन खलफ व अबू सुफियान बिन हर्ब, ऐं ॿिया बि इन्हनि सां घणा आया, 25 मर्द खणी आया अबू तालिब ॾे ऐं उनखे इहा ॻाल्हि कयनि। हिते हिनखे चयोनि त ॾिसो त तूं असांजो सरदार आहीं, तूं असांजो चङो मुड़ुसु आहीं, पर मता सुभाणे ही माण्हू चवनि त ॾिसो त हीउ मरी वियो, पोइ हिनखे तकलीफ़ आहे, हींअर असांजो फ़ैसिलो करे वञु ऐं चईसि त हीउ दीन खे इस्लाम खे छॾे ऐं असांखे बि छॾे, असांजो दीन जेको अबल जो असीं कोन छॾींदासीं, उहे त न उहा दीन न, असांजे दीन खे छॾे ऐं हिन खे असीं कुझु कोन चवंदासीं, पंहिंजो उनजो मर्ज़ी जीअं हुजे। त इहो हुनखे चवनि पिया अबू तालिब खे तूं कमु इहो करे वञु। हिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो पंहिंजे चाचे खे ॾिसणु, त हुन चाचे अबू तालिब चयो यब्न अख़ी, हो मुंहिंजा भाइटिया, हीअ आहिनि तुंहिंजे क़ौम जा सरदार ऐं गॾु थी आया आहिनि मूं ॾे, ऐं चवनि था जेको तोखे खपे असीं तोखे ॾींदासीं, पर तूं हिननि जे चवण में अचु ऐं पंहिंजे इहे नई दीन खे जेको आहे इनखे छॾ। ऐं हीअ चवनि था त जेके घुरंदो असीं ॾियण जे लाइ तयारु हूं, पर असांखे धार धार न कर। त हिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुननि ॾे ॾिसी चई त छा तव्हां मूंखे छा ॾींदो? त हुननि चयसि तूं असांखे छा ॾींदे? चई मां तव्हांखे हिकिड़ो लफ़्ज़ चवां थो, चओ त सॼे दुनिया जा अरब तव्हांजे हेठां थींदा ऐं अजमी बि तव्हांजे हेठां थींदा। हुननि चयोसि इहे कहिड़ो जेकी शइ असांखे तूं चई थो त ॾींदे, त इहे सभु अरब अजमी सभु असांजे हेठां थींदा। हिते चाचे ॾे बि ॾिठई, चईसि चाचा हिननि खे चओ हिकिड़ो लफ़्ज़ मुंहिंजे तरफ़ां चवनि ही त जेके अरब आहिनि हिनखे जिज़िया ॾींदा, सभु आसे पासे क़बीला हिननि खे पैसा ॾींदा, ऐं अरब ऐं ग़ैर अरब जेके आहिनि अजमी बि हिननि जे हेठां थींदा। ऐं उहो लफ़्ज़ जेको उहो चवनि था तौहीद में उहो कलमो आहे, त उहो हुन चाचे खे चई त इहो हुननि खे चओ त इन खां वधीक छा करे। इहे रिवायत इब्न इसहाक़ में सभई आहिनि लफ़्ज़ जेके आहिनि, त हुननि चवनि था तुदीन लकुमुल अरब वल अजम, सभई तव्हांजे हेठां थींदा, छो न था इहो मूं सां गॾु थियो हिकिड़े लफ़्ज़ ते। त हुननि ॾिठो, अबू जहल बि ॾिठो, अबू जहल चयो मुहम्मद खे तोखे हिकिड़े लफ़्ज़ खां 10 चवंदासीं जे एतिरो तूं चई थो, पर छा आहे इहो लफ़्ज़? त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह, इहो लफ़्ज़ चओ, ऐं जेके तव्हां भूतनि जी इबादत था कयो इनखे छॾियो ऐं हिन नए दीन में दाख़िल थियो, सभु माण्हू तव्हां सां गॾु थींदा। त हुननि ताड़ियूं वॼाइणु शुरू कयूं, या मुहम्मद या मुहम्मद अजअलतल आलिहत इलाहन वाहिदा, असांजा बूता असांजा जेके आहिनि एतिरा सभिनि खे हिकु करे छॾी। हाणे इहे लफ़्ज़ असांखे ॾाढो ॾुखियो पियो लॻे। हिते अबू जहल चयो हुननि खे माण्हुनि खे सभिनि खे त मुहम्मद खां तव्हांखे छा मिलंदो, तव्हां चुपड़ी करे वञी जंहिं दीन ते आहियो ईअं हलो ऐं अबनि ॾाॾनि जो जेके आदतूं न छॾियो, ऐं हिन मां तव्हांखे कुझु कोन मिलंदो, मुंहिंजो ॿाइटो मूंखे ख़बर आहे। त इहा हिते आयतूं जेके सूरत साद में लथियूं आहिनि, साद वल क़ुरआन ज़ि ज़िक्र बल लज़ीन कफ़रू फ़ी इज़्ज़तिन व शिक़ाक़ कम अहलकना मिन क़ब्लिहिम मिन क़र्निन फ़नादौ वला तहीन मनास वअजिबू अन जाअहुम मुन्ज़िरु मिनहुम वक़ाल काफ़िरून हाज़ा साहिरुन कज़्ज़ाब अजअल आलिहत इलाहन वाहिदा इन हाज़ा लशैउन उजाब वंतलक़ुल मलअ मिनहुम अन इम्शू वस्बिरू अला आलिहतिकुम इन हाज़ा लशैउन युराद मा समिअना बिहाज़ा फ़िल मिल्लतिल उख़रा इन हाज़ा इल्ला इख़्तिलाक़। पहिरीं आयत साद खां वठी 7 आयतुनि ते इहे जेके आहिनि इन्हनि जो किसो इहो सॼो क़ुर में ज़िक्र थियो त हीअ काफ़िर चवनि था त एतिरा असांजा बूता, को मींहं जो आहे, को बारिश जो आहे, को औलाद जो आहे,
हाणे ही मुहम्मद चए थो त हिकिड़े जी इबादत कयो। असांजा अबा ॾाॾा सभु जाहिल हुआ, अबा ॾाॾा असांजा अंधा हुआ। इहे कम जेके आहिनि इहे नथा थी सघनि। असांजा वॾा जेके आहे उहे सभु ख़तमु। हाणे ही जादूगर आहे जो माण्हुनि खे गॾु थो करे ऐं हीअ अजब ॻाल्हि थो करे ऐं तव्हां सब्रु कयो पंहिंजे बूतनि ते ऐं इन खे हिन जे पोयां न लॻो। हीअ जेको ॻाल्हि जेके करे थो पाण ठाहियूं अथसीं ॻाल्हियूं, को दीन कोन्हे न अलाह जे तरफ़ां आहे न अहिड़ी का शइ आहे कान। इहो सॼो ज़िक्र सूरत साद में पहिरीं आयत खां 7 आयत ताईं इहो ज़िक्र अलाह ताला क़ुर में कयो। असांजे सीरत जो मक़सदु ई इहो हूंदो आहे त क़ुर सम्झो, छो जो क़ुर त पढ़ूं था, सभु को पढ़े थो, पर के आयतुनि ते असीं अचूं था त ख़बर कान्हे छा जे बारे में आहे। छो जो जेके क़िसा आहिनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते आयतूं आहिनि, को हुते को हुते, त हीअ हींअर सम्झी वियासीं त सूरत साद पहिरीं आयत खां 7 आयत ताईं इन मुआहिदे इन आख़िरी टाइम ते जेको अबू तालिब मौत जे वेझे आयो हो त इहा उन टाइम ते इहा ॻाल्हि थी। इते उलमा सीरत जा सभई लिखनि था, मुख़्तसर सीरा बुख़ारी ऐं सीरत अब्दुल्लाह नजदी किताबनि में सभई लिखनि था त अबू तालिब जी बीमारी हिकिड़ी तमामु वधी थी वई ऐं हुन जो टाइम मौत जो वेझो अची वियो ऐं नबी करीम खे ख़बर पइजी वई। इहो कहिड़ो टाइम हो? रजब जो महीनो हो ऐं 10 साल हिजरत जी। इन टाइम में शुएब जंहिंमहिल जबल मां निकिता, बाइकाट मां जंहिं निकिता हुआ त 6 महीना थिया हुआ। ऐं इहो कंहिं रिवायतुनि में अचे थो त अबू तालिब रमज़ान में मरी वियो हो, ख़दीजा खां पोइ 3 ॾींहंनि खां पोइ यानी हेॾा नबी करीम जी घरवारी गुज़ारे वई, पोइ वरी हिन जो चाचो गुज़ारे वियो। ऐं इन इते जिन अञा मौत अञा ज़िंदा हो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो पंहिंजे चाचे खे अचे चई त उनखे चई त या अम क़ुल ला इलाहा इल्लल्लाह, तूं कलमो पढ़ त मां वहाज अल्लाह लक बिहा इंद अल्लाह, मां अलाह जे अॻियां ॻाल्हाए सघंदुसि त मुंहिंजे चाचे कलमो पढ़ियो। अबू जहल हुनखे नबी करीम खे थेलो ॾेई परे करे ऐं हुनखे छा चई त अबू जहल चई थो, अबू जहल हुजे, ॿियो अब्दुल्लाह बिन उमैया बिन ख़लफ़ ऐं इहो बीठा हुजनि अबू तालिब जे मथां। त उन पहिरियां इन्हनि चयुसि तरग़ब अन मिल्लत अब्दुल मुत्तलिब, असांजे अब्दुल मुत्तलिब जे रस्ते खे तूं छॾींदे हींअर। ऐं हुनखे वेही इहे सम्झाइनि त असांजो दीन पुराणो सही हो, असांजो हुन वेही हुनजे मथां इहो रुॻो हुनजे मथां ॻाल्हियूं कयूं, असां नबी करीम खे परे छॾियमि। चई त पोइ आख़िरी लफ़्ज़ जेके नबी जे चाचे जो अबू तालिब जेको हज़रत अली जो पीउ हो त उन चयो अला मिल्लत अब्दुल मुत्तलिब, हिते चई त मां उन जे रस्ते ते हा अब्दुल मुत्तलिब जे। त इते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त अल्लाह ला अस्तग़फिरुन लक, मां तुंहिंजे लाइ अलाह खां माफ़ी वठंदुसि जेसिताईं अलाह मूंखे झले न, जेसिताईं अलाह मूंखे झले न त मां तुंहिंजे लाइ माफ़ी पियो घुरंदुसि। आयत पोइ नाज़िल थी मा कान लिन्नबी वल्लज़ीन आमनू अन यस्तग़फिरू लिल मुशरिकीन। अलाह से चए थो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो नबी ऐं जेके उन सां गॾु मोमिन आहिनि मुशरिकनि जे लाइ माफ़ी न घुरनि, वलो कानू उलू क़ुरबा, खणी उन वेझा माइट हुजनि, मिन बअद मा तबय्यन लहुम, जेॾीमहिल हुननि खे पक थी त लहुम अन्नहुम अस्हाबुल जहीम, जेॾीमहिल तव्हांखे पक थी त दोज़की आहिनि, तव्हां इन्हनि जे लाइ इस्तिग़फ़ार तव्हांखे नाहे पढ़णो। वरी ॿी आयत इन्नक ला तहदी मन अहबब्त, इहे बि आयत सूरत अल-क़सस में बि नाज़िल थी त अलाह साईं नबी करीम खे झले छॾियो त हिन जे लाइ माफ़ी न घुरो ऐं मोमिननि खे बि झले छॾियईं। केर बि नथो चई सघे त ॾिसो नबी जो अबू तालिब चाचो ॾाढो प्यारो हूंदो हुउसि ऐं नबी करीम सां ॾाढी मोहबत कंदो हो, पर हुन ते कलमो न पढ़ी त ॾिसो न मुस्लमाननि जी बचाव कंदो हो, नबी जी बचाव कंदो हो काफ़िरनि खां ऐं मके जे काफ़िरनि खे रोकियो वेठो हूंदो हो। पर हुन पछाड़ी इहो चयो त मिल्लतल अशियाख़, पोढ़नि जे ऐं बुज़ुर्गनि जे अॻियनि जे उन्हनि जे दीन ते मां आहियां, इहो सभु हुनखे कोन कमु ईंदो। असांजे दोस्तनि खे सदाईं चवंदा हुआ त इहा कान कमु ईंदी अलाह वटि, इंसान खे अमल कमु ईंदो। हिते हिकिड़ो सहीह आन बिन अब्बास जी रिवायत आहे त अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब नबी जो चाचो जेको मुस्लमान थियो, उन नबी करीम खे चयो त मां गनई त आन अम्मिक, तूं चाचे जे लाइ छा कयो या मुहम्मद। हाणे चाचो पियो चए भाइटे खे, असां नबी करीम खे, त तूं पंहिंजे चाचे जे लाइ छा कयो अथई। फ़इन्नहु कान यहूतुक वयग़ज़बु लक, तोखे त बचाईंदो हो काफ़िरनि खां, विढ़ंदो हो माण्हुनि सां
यानी तोखे जेॾी महिल ते नमूने बचाईंदो हो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हुअ फी दहदाह मिन नार, दोज़ख में आहे पर अलाह साईं हुनखे दोज़ख जो अज़ाब घटि करे, यानी कि दहदाह हिकिड़े पासे खां आहे ऐं इहो नबी करीम जे दुआउनि जे करे। वलौला अना, नबी करीम चए थो हुअ फी दहदाह मिन नार वलौला अना लकान फी दरकिल असफल मिन नार, नबी करीम चए थो जे मां न हुजां चाचा त इहो चाचो हींअर दोज़ख जे हेठि अंदरि पहाड़ में हुजे हा। इहा रिवायत सां बुख़ारी में थो बाब क़िस्सत अबी तालिब ॾिसी सघंदो, हदीस जेकी आहे 548। ॾिसो के जेके चवंदा आहिनि न त नबी करीम हर शइ करे सघे थो, हीअं करे सघे थो, हीअ ॾिसो नबी करीम चए थो पंहिंजे चाचे जे लाइ दुआऊं केतिरियूं घुरी पर अलाह सां इहो कयो थो हुनजो अज़ाब हल्को थियो बसि। इन में रिवायत ॿी बि अचे थी हिकिड़ी सही बुख़ारी में बाब क़िस्सत अबी तालिब, उन में बि इहो अचे थो त ॿी बि हदीस आहे अबी सईद अल-ख़ुदरी चए थो मां सहाबनि यादि कयो नबी जो चाचो त केतिरो हिन खे साथ ॾींदो हो ऐं बचाईंदो हो, त उन नबी करीम चयो त मां क़यामत ताईं बि उनखे दुआ कंदुसि ऐं क़यामत जे ॾींहुं बि अलाह करे त मुंहिंजी शफ़ात क़बूल थिए ऐं हिन खे अज़ाब घटि थी सघे। नार तबलुगु काबई, यानी जे इहा दोज़ख में हूंदो सॼी जान खे न अचेसि, मन पेरनि ताईं रुॻो हुजेसि। इहा बि रिवायत सही बुख़ारी में आहे, ॾिसी सघंदो। माफ़ कजो, मां चयो त ख़दीजा वफ़ात थी वई टे महीननि खां अॻु में, न इहा वफ़ात थी अबू तालिब खां पोइ, अबू तालिब खां पोइ 2 महीननि खां या 3 महीननि खां पोइ, थोरी मां भुलिजी पियुसि, त पोइ वफ़ात थी नबी करीम जी घरवारी ख़दीजा बिनत खुवैलिद, इहा जेकी नबी करीम खे साथ ॾींदी हुई ऐं उन जे लाइ सभु जेके औलाद थिया नबी करीम खां इब्राहिम खां सवा, ऐं इहा हुन अबू तालिब खां पोइ के रिवायतुनि में 2 महीना आहिनि, के रिवायत में 3 महीना आहिनि, ऐं रमज़ान में 10 हिजरी इहा इन में वफ़ात थी वई। उन टाइम में ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु अन्हा असांजी उमिरि 65 साल उमिरि हुई उन जी, ऐं असांजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन टाइम में उन जी उमिरि थी हुई 50। हिते सभई सीरत में सभई ॿुधाइनि था त ख़दीजतुल कुबरा वॾी नेमत हुई असांजे नबी करीम ते, साथ ॾींदी हुअसि, छो जो क़ौम जी पंहिंजी यानी सुठी इज़त हुई ऐं पैसे वारी हुई, त नबी करीम खे वॾो साथ ॾींदी हुई, कमुकार कोन कंदो हो, छो जो हींअर घरवारी जेकी उन ताजिर हुई वॾी उमिरि ख़दीजा, ऐं नबी करीम खे एॾो साथ ॾींदी हुई जो औलाद बि थियुसि, सकन बि थियुसि, सॼो साथ उनखे ॾींदी हुई। ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वफ़ात खां पोइ चई त मुंहिंजी इहा घरवारी आमनत बि हीन कफ़र बि अन्नास, मूं ते ईमान आंदो ख़दीजा जेॾी महिल माण्हुनि चयो त तूं कूड़ो आहीं, हुन चयो तूं सचो आहीं, वसद्दक़तनी हीन कज़्ज़ब अन्नास, ऐं जे माण्हुनि चयो कूड़ो आहीं त मूंखे चई त तूं सचो आहीं, उहा अशरकतनी फ़ी मालिहा, ऐं मूंखे साथ ॾिनई पंहिंजे पैसनि मां, हीन हरमन अन्नास, ऐं माण्हू मूंखे न ॾियनि न पिया, चाचा हुअसि सोट हुअसि पर हिन ॾिनो। उहा ऐं अलाह ताला वरज़क़नी, हिते चए थो नबी करीम वरज़क़नी अल्लाह वलदहा वहरम ग़ैरहा, मूंखे ॿियनि मां औलाद न थियो एतिरो हिन मां जेको थियो, छोकिरियूं न्याणियूं ऐं पुट बि। इहा रिवायत कहिड़ी आहे? इमाम अहमद मुस्नद में आहे इहा रिवायत। हिते हदीस अचे थी यादि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो, हदीस अबू हुरैरा सही बुख़ारी में आहे, त जिब्रील आयो नबी करीम खे चयो हुई त या रसूल अल्लाह हादी ख़दीजा अचे बि थी ऐं उन सां खाधो आहे, इन ऐं फ़ीह इदामुन व तआमुन व शराब, तुंहिंजे लाइ खाधो पीतो खणी बि थी अचे, ऐं तोॾे अचे त सलाम अलाह जे तरफ़ां हुनखे चइजां, ऐं अलाह जी तरफ़ां फअब्लिग़हा मिन रब्बिहा सलाम वबश्शिरहा बिबैतिन फ़िल जन्नह, ऐं बिशारत ॾिस त अलाह ताला हुनजो जन्नत में घरु ठाहे छॾियो आहे, मिन क़सब ला सख़ब फ़ीह वला वसब, इहा रिवायत सही बुख़ारी में आहे, त अलाह ताला हुनजो जन्नत में यानी बंगलो तयारो करे छॾियो आहे, जंहिंमें न शोर हूंदो न मुश्किलात हूंदियूं। इहा बिशारत ही नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़दीजा खे। हिते ख़दीजा बि फ़ौत थी वई ऐं नबी करीम जो चाचो बि वियो हलो, त नबी करीम खे ॾाढो ॾुख थींदो हो। सहाबी चवनि था त जेॾीमहिल बि वेहंदो हो त रुॻो यादि कंदो हो चाचे खे ऐं पंहिंजी घरवारी खे, ऐं एतिरे क़दुरु जो सहाबी अचे हुन सां वेहंदा हुआ त रुॻो हुन जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो, पंहिंजी घरवारी जूं ऐं चाचे जो। ऐं हिते मके जे काफ़िर जेके आहिनि उन्हनि बि पंहिंजी अज़ियत वधाए छॾी तमामु, अबू तालिब कोन हींअर जो बचाएसि, ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे जीअं अकेलो थी पियो। हिते सहाबी ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मशवरो कयो त नबी करीम चयो त मां ताइफ़ थो वञा
ऐं उते तबलीग थो कयां। मतां ताइफ़ वारा जेके आहिनि मूंखे मञनि त उते बि वियो, पंधु वियो, 2 ॾींहं पंधु कयईं त उते वञी तबलीग कयईं, पर उन्हनि बि ॾाढी नबी करीम खे अज़ियत ॾिनी, पथर हयंसि ऐं छोकिरा ऐं ॿार उन्हनि जे पोयां छॾे ॾिननि, साईं जे पोयां साईं खे धक हयनि ऐं उन्हनि बि न मञियुसि। एतिरो क़दुरु जो मके वारनि बि तकलीफ़ एतिरी साईं खे न ॾिनी जेतिरी ताइफ़ वारनि ॾिनी। हिते नबी करीम असांजो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन महिल ताइफ़ खां मोटियो त मके वारनि वधीक तकलीफ़ ॾिनसि, मके में अचणु न पिया ॾियनिसि। ऐं इन नबी करीम जिन महिल ताइफ़ में निकिरी वियो त अबू बकर ॾाढो परेशान थियो ऐं मको छॾे वियो, त छो जो नबी करीम बि कोन्हे ऐं निकिरी वञे पियो हबशा ॾे। पर रस्ते में हिकिड़ो क़बीला रहंदा हुआ ऐं उहो क़बीले जो इब्न दगिन, उहो जेको वॾो सरदार हो, दिलेर हो पंहिंजे क़ौम जो, उन जो ॾिठो त अबू बकर जहिड़ो माण्हू मको छॾे थो वञे। उन चयोसि मां तोखे कोन छॾींदुसि, तूं मूंसां मोट ऐं मां हली तो मके में विहां थो तोसां, ॾिसां तुंहिंजो केरु नालो वठे। इहा बि रिवायत जेकी सॼी आहे सही बुखारी में, त उहो मोटाए वठी आयो हुउसि। हिते रिवायत इब्न इसहाक़ में ॾाढो लिखनि था त नबी करीम खे ॾाढो मके वारनि वरी बि तकलीफ़ ॾियणु शुरू कई। एतिरे क़दुरु जो रिवायतुनि में बि लिखनि था नबी करीम पंहिंजे घर वञे पियो त हिकिड़ो मके वारनि मां निभागो अचे मिटी साईं जे मथे ते हारियईं। नबी करीम चुपड़ी करे हलियो वियो घर, पंहिंजी जेके छोकिरियूं हुअसि जल्दी उथियूं ऐं नबी करीम जो मथो धोतो ऐं मिटी ऐं उन तां लाथनि ऐं छोकिरियूं रोअनि पियूं त असांजे बाबे सां इहो ॾिसो हशर था कनि, ही काफ़र, छो जो हींअर केरु हुनखे साथ ॾियण जे लाइ कोन्हे। हिते बि हिनजी छोकिरी फातिमा रोए पई, उनखे चयईं त मुंहिंजी धीउ न रो ऐं मूंखे कुझु कोन करे सघंदा, मूंखे जेके चाचो हूंदो हो हाणे अलाह त आहे भला, अबू तालिब वियो नालो वियो अलाह ॾे, पर हाणे मूंखे अलाह ई बचाईंदो हिननि खां। इन साल में नबी करीम खे ॾाढा तकलीफ़ूं आयूं, ॾाढो ॾुखु थियुसि ऐं तमामु हादसा घणा थिया जेके असीं मुख़्तसर करे कोन था ॿुधायूं। पर इन साल में जेके रमज़ान में गुज़ारे वई ख़दीजा, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शव्वाल जे पछाड़ी में 10 हिजरी में नबी करीम खे पंहिंजे धीअनि जा ॿियनि बि चयो शादी कर। पोइ नबी करीम हिकिड़ी बेवा आई, उनजो नालो सऊदा बिन ज़मा, मुस्लमान ई उन मुड़ुसु मरी वियो। उन सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजो मुड़ुसु जेको सकरान इब्न अम्र उनजो मरी वियो, त उन सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शादी कई त मिड़ई कुझु सुकून हुजे ऐं घर में केरु हिन सां नबी करीम सां हुजे, छो जो ॾाढो परेशान हूंदो हो, छो जो नबी करीम चाचो बि मरी वियो ऐं पंहिंजे पहिरीं घर वारी बि मरी वियसि। त नबी करीम इन सऊदा सां रज़ियल्लाहु असांजी अमड़ सां शादी कई। ऐं सभिनी सीरत में चवनि था त उम्मुल मोमिन ख़दीजा खां पोइ सऊदा जेकी रज़ियल्लाहु अन्हा असांजे नबी करीम खे साथ ॾिनो ऐं उन खे यानी प्यार ॾिनई ऐं चईंसि त इनशा अल्लाह कुझु कोन ॾुखियाई तोखे जेकी थींदी अलाह इनशा अल्लाह सणाई कंदो, यानी साथ ॾींदी हुअसि ॻाल्हाइण ॿोलाइण में जेतिरो हुन खां पहुचंदो हो। असांजी इहा सीरत हिते बिहूं था वरी इनशा अल्लाह ॿिए हलक़े में हीअ अरिड़ो हो, इनशा अल्लाह ॿिए में पूरो कंदासीं। तमामु टाइम घणो थी वियो त दोस्तनि खे वरी तकलीफ़ न थिए। सीरत नबी ॾाढी भली आहे, प्यारी आहे, पढ़ंदव, यादि कंदव, ॿुधंदव त तव्हांखे दिलि कुझु ईअं सम्झंदो त दिलि में कुझु असांजे हबीब जो प्यारु वधे थो। ॾिसो केॾी तकलीफ़ कई, केॾा ॾुख ॾिठईं त असीं ॼमूं कलमो पढ़ंदे ऐं मुस्लमान थी ॼमूं ऐं कुझु दीन जो क़दुरु कयो। हादा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।